पाकिस्तान मुस्लिम लीग नून सुप्रीम कोर्ट तरफ़ां मखसूस सीटूं तहरीक इंसाफ़ खे ॾियण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी आहे। मुस्लिम लीग नून पारां हारिस अज़मत एडवोकेट मार्फत सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। नून लीग तरफ़ां दाख़िल कयल दरख़्वास्त में सुन्नी इतिहाद काउंसिल, हामिद रज़ा ऐं इलेक्शन कमीशन समेत 11 पार्टियुनि खे धुर बणायो वियो आहे। जॾहिं त दरख़्वास्त में सुप्रीम कोर्ट जे 12 जुलाई वारे फ़ैसिले ते स्टे ऑर्डर जारी करण जी इस्तदा कई वई आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त पीटीआई केस में धुरी न हुई ऐं जॾहिं पीटीआई अदालती कार्रवाईअ में शामिल ई न हुई त उनखे सीटूं कीअं ॾिनियूं वयूं आहिनि। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त कुझु नुक़्तनि ते सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो बिल्कुलु ख़ामोश आहे। मिसाल तौरु छा सुन्नी इतिहाद काउंसिल खे मखसूस सीटूं मिलणु घुरिजनि, फ़ैसिलो ख़ामोश आहे। छा अहिड़ी पार्टीअ खे मखसूस सीटूं मिलणु घुरिजनि जंहिं लिस्ट ई जमा नाहे कराई, फ़ैसिलो ख़ामोश आहे। दरख़्वास्त में चयो आहे त छा आज़ाद उम्मीदवार अहिड़ी पार्टीअ में शामिल थी सघनि था जंहिंजो हिकु बि खटियल उम्मीदवार असेंबली में मौजूदु नाहे। छा सीटुनि खे ख़ाली छॾियो वञे या उन पार्टियुनि में विरहायो वञे जिन चूंडुनि में हिसो वरितो। सुप्रीम कोर्ट खोड़ सारनि नुक़्तनि खे ॿुधो पर मुख़्तसिर फ़ैसिले में केतिरनि ई अहम नुक़्तनि ते ख़ामोश आहे। नून लीग पारां इस्तदा कई वई आहे त 12 जुलाई जे मुख़्तसिर हुकुमनामे खे कलअदम करार ॾिनो वञे। यादि रहे त सुप्रीम कोर्ट सुन्नी इतिहाद काउंसिल जे मखसूस सीटुनि बाबति दरख़्वास्त ते मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाईंदे इलेक्शन कमीशन ऐं पेशावर हाई कोर्ट जा फ़ैसिला कलअदम करार ॾींदे सीटूं तहरीक इंसाफ़ खे ॾियण जो हुकुम ॾिनो हो।